हेलो व्यूअर, आई एम आज़ाद सागर जान। जिए तो असां चैप्टर नंबर 1 अल्फ़ाबेट पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 में सीखी आया आहियूं ग्रामर के मुतालिक़ कुछ बुनियादी ॻाल्हियूं। ठीक है, जैमें अल्फ़ाबेट, वावल एंड कॉन्सोनेंट, पार्ट्स ऑफ सेंटेंस, काइंड्स ऑफ सेंटेंस, जुमले जा हिस्सा, जुमले जा क़िस्म। ठीक है, इन के मुतालिक़ असां सीखी आया आहियूं। अॼु असांजो चौथों पार्ट है चैप्टर नंबर 2 पार्ट्स ऑफ स्पीच। लेट्स गो टू स्टार्ट। चैप्टर नंबर 2 पार्ट्स ऑफ स्पीच। ठीक है, असांजो अॼु चैप्टर नंबर 2 है पार्ट्स ऑफ स्पीच। तो ॻाल्हाइण जा घणा लफ़्ज़ आहिनि। ठीक है, अॼु असां सिखंदासीं ॻाल्हाइण जा घणा लफ़्ज़ आहिनि ऐं उन्हनि जा क़िस्म कहिड़ा आहिनि। असांजो हर पार्ट तफ़सील सां हूंदो आहे, वीडियो मुकमल ॾिसो। हाउ मैनी पार्ट्स ऑफ स्पीच, ॻाल्हाइण जा घणा लफ़्ज़ आहिनि। ठीक आहे, देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच। देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच, ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ आहिनि। ठीक आहे, जेकी हेठि सां ॾियूं था ऐं सही तरीक़े सां उनजी डेफिनेशन भी बयान कयूं था। ठीक आहे, जीअं त हिन चार्ट में ॾिसो था, नंबर 1 नाउन, नाउन इसम। नंबर 2 प्रोनाउन, ज़मीर। नंबर 3 वर्ब, वर्ब माना फ़ैल। नंबर 4 एडजेक्टिव, एडजेक्टिव माना सिफ़त। नंबर 5 एडवर्ब, एडवर्ब माना ज़रफ़। नंबर 6 प्रेपोजिशन यानी हर्फ जर। नंबर 7 कंजंक्शन, हरफ जुमलो। नंबर 8 इंटरजेक्शन, हरफ निदा। नंबर 1 नाउन। ठीक है, नाउन इसम। इसम माना नालो। ठीक है, इसम जी माना है सिंधी में नालो, नेम। इन डेफिनेशन आ ए नाउन इज़ ए नेम ऑफ पर्सन, प्लेस, एनिमल और थिंग etc। ठीक है, सिंधी में जी वसिफ़ थींदी इसम के माण्हू, जगह, जानवर या शइ जे नाले खे इसम चइबो आहे। एग्ज़ाम्पल तौर मिसाल सागर, स्कूल, पेन etc। मिसाल सागर, स्कूल, पेन वग़ैरह। कंहिं बि शइ जो नालो हुजे उनखे इसम चइबो आहे। हाउ मेनी काइंड्स ऑफ नाउन। ठीक आहे, इसम थियो, पर इसम जा भी क़िस्म आहिनि। ठीक आहे, इसम जा घणा क़िस्म आहिनि। हाउ मेनी काइंड्स ऑफ नाउन, देर आर 5 काइंड्स ऑफ नाउन। ठीक आहे, इसम जा 5 क़िस्म आहिनि। त अचो त ॾिसूं इसम जा उहे 5 इक़साम कहिड़ा आहिनि। ठीक आहे, इंग्लिश में ॾिसूं था उनजा नाला ऐं सिंधीअ में भी। नंबर 1 प्रॉपर नाउन। ठीक आहे, इसम ख़ासि। ऐं नंबर 2, ठीक आहे, त दोस्तों ॾिसी सघो था इसम जा 5 क़िस्म ऐं उन्हनि जो बि मुख़्तलिफ़ अलॻि अलॻि वसफ़ूं आहिनि। नंबर 2 कॉमन नाउन यानी इसम आम। प्रॉपर नाउन, कॉमन नाउन। ठीक है, नंबर 3 कलेक्शन नाउन यानी इसम जमे। ठीक है, नंबर 4 मटीरियल नाउन, इसम जिन्स। ओके, तो नंबर 5, ठीक है, एब्स्ट्रैक्ट नाउन, इसम ज़ात। हाँ इसम जा 5 क़िस्म असांजे साम्हूं आहिनि। ठीक आहे, अचो त इसम जे क़िस्मनि जी वज़ाहत करियूं। नंबर 1 प्रॉपर या पार्टिकुलर नाउन, इसम ख़ासि। डेफिनेशन ए प्रॉपर नाउन टेल अस द नेम ऑफ ए पार्टिकुलर पर्सन, ए प्लेस, एन एनिमल और थिंग। इसम ख़ासि असांखे कंहिं ख़ासि माण्हू, जगह, जानवर या कंहिं शइ जो नालो ॿुधाईंदो आहे। एग्ज़ाम्पल द पब्लिक स्कूल कराची etc। मिसाल पब्लिक स्कूल कराची वग़ैरह। मतलब का ख़ासि जाइ, जगह हुजे तो उनखे इसम ख़ासि चइबो आहे। इसम जो ॿियो क़िस्म कॉमन नाउन। ठीक है, इसम आम। ए कॉमन नाउन इज़ ए नेम ऑफ ए कॉमन पर्सन, ए प्लेस, एन एनिमल और एनीथिंग। इसम आम एक नालो आहे कंहिं बि माण्हू, जगह, जानवर या कंहिं शइ जो। एग्ज़ाम्पल ए चाइल्ड, ए गर्ल, ए स्कूल, ए पेन, एन एप्पल etc।
मिसाल ॿार, छोकिरी, स्कूल, पेन, सूफ़ वग़ैरह। यादि रखो त इसम आम खे ज़ाहिर करण लाइ जुमिले में आर्टिकल ए या एन खे कंहिं बि माण्हू, जॻह, जानवर या कंहिं शइ खां पहिरियां रखियो वेंदो आहे। जीअं तव्हां मथे मिसाल में ॾिसी आया आहियो, एन एप्पल, ए गर्ल, ए बॉय, अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे। इसम जो टियों क़िस्म कलेक्शन नाउन। इसम जम है। Such a collection or number of some person or thing taken together and spoken of as a whole that is called collection noun. Example: a cricket team, a nation, a class, etc. सिंधी में वसिफ़ माण्हुनि या शयुनि जो अहिड़ो मजमूओ या तइदादु जेको हिक खां वधीक हुजे ऐं उनजो नालो मजमूए तौरु वाहिद हिकु हुजे, उनखे इसम जम चइबो आहे। मिसाल हिकु क्रिकेट मैच, क़ौम, क्लास वग़ैरह। मतिलबु जीअं मैथमेटिक्स में सेट हूंदो आहे, ॿकिरियुनि जो धण ऐं गिलासनि जो सेट वग़ैरह, अहिड़े तरीक़े सां। इसम जो चोथों क़िस्म, ठीकु आहे। नंबर 4 मटीरियल नाउन। इसम जिन्स। सच थिंग्स विच आर सॉलिड आर लोकेट ऑफ विच अदर थिंग्स आर मेड इज़ कॉल्ड ए मटीरियल नाउन। अहिड़ियूं शयूं जेके सख़्तु पाणियाठ हुजनि ऐं जिन मां के ॿियूं शयूं ठाहियूं वञनि, उनखे इसम जिन्स चइबो आहे। ठीकु आहे। एग्ज़ाम्पल तौरु ॾिसूं था। एग्ज़ाम्पल: गोल्ड, वुड, वाटर, etc। ठीकु आहे। मिसाल: सोन, काठ, पाणी वग़ैरह। या और आयरन, कॉटन, राइस, etc। मिसाल: लोह, कपह, चांवर वग़ैरह। इसम जो पंजों क़िस्म, ठीकु आहे। नंबर 5 एब्स्ट्रैक्ट नाउन। इसम ज़ात। एन एब्स्ट्रैक्ट नाउन इज़ द नेम ऑफ एन एक्शन, ए क्वालिटी आर ए स्टेट। इसम ज़ात नालो आहे कंहिं कम या अमल जो, कंहिं ख़ासियत जो या कंहिं हालत जो। नोट: वी कैन नॉट टच और सी द एब्स्ट्रैक्ट नाउन। नोट: असां इसम ज़ात खे ॾिसी या छुही न सघंदा आहियूं। ठीकु आहे। एग्ज़ाम्पल: मिसाल सो नंबर 1 एक्शन, अमल या कम। ठीकु आहे। लव, एडवाइस, हेटर्ड, थीफ्ट, लाफ्टर। प्यार, नसीहत, नफ़रत, चोरी, टहक। एग्ज़ाम्पल जो नंबर 2 क्वालिटी यानी ख़ासियत। ट्रुथ, विजडम, ब्रेवरी, सॉफ्टनेस, ऑनेस्टी, गुडनेस। सच्चाई, ईमानदारी, बहादुरी, भलाई, सियाणप वग़ैरह। एग्ज़ाम्पल जो मिसाल टियों था ॾिसूं त उनमें छा थो चवे। एग्ज़ाम्पल जो मिसाल नंबर 3 स्टेट यानी हालत। हैप्पीनेस, किंगडम, बेगरी, प्योरिटी, चाइल्डहुड, स्लेवरी यानी खुशी, बादशाहत, फ़कीरी, गुरबत, ॿाराणो, ग़ुलामी वग़ैरह। नोट: तव्हांखे सम्झो पंजो क़िस्म बि सम्झ में अची वियो हूंदो। ठीकु आहे। तमामु आसान तरीक़े सां सिंधीअ में सम्झायो वियो आहे। असांजो अॼु पार्ट मुकमल थियो आहे ऐं असां सुभाणे सिखंदासीं ज़मीर प्रोनाउन ऐं उनजा क़िस्म। सो लाइक, शेयर, कमेंट एंड सब्सक्राइब आवर चैनल। थैंक्स फॉर वॉचिंग। थैंक यू सो मच।